जय राम जी की। अॼु तारीख़ 19 जुलाई। स्वामी लीलाशाह वाणीअ में तव्हांजो स्वागत आहे। अॼु जो विषय आहे यादगिरी। स्वामी लीलाशाह महाराज फरमाइनि था त भॻवान जी यादगिरी करियो। वहिंवार जी ॻाल्हि में सुधार थियणु घुरिजे, विवेक रखणु घुरिजे। जेको विवेक नथो रखे उहो दुखी थींदो। सत असत जी पुछाण करियो ऐं सत खे अख़्तियार करियो। मां देह आहियां, अहिड़ी भावना छॾे ॾियो। देह अपमान करण सां तव्हांजे सत में स्थिति न थींदी। का बि चिंता न रखो। चिख्या त मोल खे जलाईंदी आहे, पर चिंता जिंद माण्हूअ खे जलाए थी। विवेक खे पकड़े असीं संसार में हलूं। भॻवान भक्तनि जो आहे। के चवंदा त भॻवान सभिनी जो आहे, पर भॻवान जी भक्तनि ते ई ख़ासि कृपा थींदी आहे। जय राम जी की। भॻवान तव्हांखे धनवान बणायो आहे त लहर लॻायो, यज्ञ दान ऐं तप करियो। जय राम जी की।